शहदादकोट खां रिपोर्ट कर रहे हैं गुलज़ार मंचाडियो। शहदादकोट एसयूपी शहदादकोट पारां एसयूपी कारकुननि ऐं क़ौमी शाइर सिंध जे जाखोड़ी किरदार फ़क़ीर हिदायतुल्लाह खोसे जे पहिरीं वरसी संदसि ॻोठ ढंग में मल्हाई वई, जंहिं में इलाइक़े जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत करे खेनि यादि कयो वियो। उन मौक़े ते यूपी अॻवान हमल ख़ुश्क चयो त फ़क़ीर हिदायतुल्लाह खोसो तमामु वॾो माण्हू हो। हर वक़्तु मैदान अमल हूंदो हो। जॾहिं बि सिंध खे ॾुखियो वक़्तु ईंदो हो त ॻोठ खां निकिरी सुजाॻी पैदा कंदो हो ऐं माण्हुनि खे गॾु करे हिकु आवाज़ थी उथी पवंदो हो। उन मौक़े ते समाजी कारकुननि ऐं शहरी इताद जे सदर कामरेड वहाब पंद्राणी चयो त फ़क़ीर हिदायतुल्लाह तमामु तरक़ी ऐं रोशन ख़्यालु हूंदो हो। औरतुनि जी तरक़ी ॻोठ जी औरतुनि हिमथाईंदो हो ऐं हर वक़्तु तालीम लाइ जाखोड़े। हू सिंध जे रोशन ख़्यालु किरदार हो, हर वक़्तु अॻियां हूंदो हो। एसयूपी अॻवान हाकिम मस्तोई चयो त फ़क़ीर हिदायतुल्लाह सॼे इलाइक़े में सुजाॻी पैदा कई। हू हर वक़्तु जाखोड़ कंदो हो, हर बुराईअ जे ख़िलाफ़ हूंदो हो ऐं माण्हुनि खे हर मसइले खां आगाह कंदो हो। एसयूपी अॻवान अलहदाद ख़ुश्क ख़िताब कंदे चयो त फ़क़ीर क़ौमी शाइर हो ऐं हू शाइरीअ ज़रिए क़ौम खे जाॻाईंदो हो ऐं सरापा सिंध सिंध। हिन चयो त अचो एसयूपी जो साथ ॾियो ऐं सिंध जा हक़ वठो। दरियाह ते बि कैनाल क़बूल न आहिनि। सिंधु दरियाह सिंधी क़ौम जो साहु आहे। एसयूपी अॻवान रमीज़ तुंहिंजो चयो त अॼु सिंधु दरियाह ते 6 कैनाल कढिया पिया वञनि ऐं उन सिंधी क़ौम अॻियां अची ऐं सिंधु दरियाह बचाए, न त सिंध तबाह थी वेंदी। हुन हर माण्हू पंहिंजो किरदारु अदा करे हो। अॼु फ़क़ीर हिदायतुल्लाह हुजे हा त हू मैदान अमल हुजे हा ऐं सॼे इलाइक़े साण करे हले हा। उन असां ॻोठाणनि खे अपील था कयूं त हू दरियाह ख़ातिर असांजो साथ ॾियनि। फ़क़ीर हिदायतुल्लाह जे पुट मोहम्मद यूसुफ बाबा सॼे इलाइक़े लाइ छप्पर छांव जेको ॾींहुं राति माण्हुनि जे कमु ईंदो हो। हुन चयो त बाबा हर वक़्तु तालीम जो हर वक़्तु फ़िक्रु कंदो ऐं उन मौक़े ते एसयूपी अॻवान अलहदाद ख़ुश्क आसिफ मगसी मंसूर सीलरो अल्ताफ़ सुमरो मंसूर खोसो राशिद खोसो सिराज कारड़ो हसन बबर आमिर अली ज़ैदी सिंधीअ समेत एसयूपी कारकुननि ऐं ॻोठ जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त फ़क़ीर हिदायतुल्लाह जी मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जी वर्खा कई।